नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बोज़दारोॾा में ख़बर ॾींदा हलूं त बोज़दारोॾा ڀرسان ॻोठ नवाब खान खासखेली में फातिमा फाउंडेशन, बलडबेंक ऐं हेमोटोलोजिकल सर्विसेज खैरपुर सेंटर जी टीम डॉक्टर यासिर अली बांभण, टीम इंचार्ज अली हसन मीर जत ऐं संदुस ॿी टीम पिण मौजूद हुई। टीम तरफ़ां बोज़दारोॾा ڀرسان ॻोठ नवाब खान खासखेली में ब्लड गॾु करण जी कैंप लगाई वई, जंहिंमें केतिरनि ई माण्हुनि मुफ़्त में रत जो अतियो पिण ॾिनो आहे, जंहिंमें 30 खां वधीक माण्हुनि पारां मुफ़्त में रत जूं थैलियूं फराहम कयूं वयूं। इन मौके ते ॻोठाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हिकु इंसान जे जज़्बे तौरु जिन ग़रीब मिस्किन मासूम ॿारनि खे रत जो अतिये जी ज़रूरत आहे, हुननि मासूम ॿारनि जी ज़िंदगी बचाइण जे लाइ रत जो अतियो ॾिनो वियो आहे, जंहिं सबबु थैलेसीमिया जे केतिरनि ई मासूम ॿारनि जी ज़िंदगी बचाए सघिजे थी, जंहिं सां रब पाक बि ख़ुशि थिए थो। ऐं फातिमा फाउंडेशन पारां थैलेसीमिया हेमो जे मरीज़नि ऐं मासूम ॿारनि खे ब्लड मुफ़्त में फराहम कयो पियो वञे त जीअं संदसि ज़िंदगी बचाए सघिजे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।